जी नाज़रीन, पूरे मुल्क जी नसीराबाद में भी करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ आज़ादारी जो सिलसिलो पहिरीं मुहर्रम शरीफ़ का जारी है। अॼु 9 मुहर्रमुल हराम जो ॾींहुं आहे। सुभाणे 10 मुहर्रमुल हराम के ॾींहं ते मरकज़ी जुलूस निकिरंदो। नसीराबाद में 10 मुहर्रमुल हराम के ॾींहं ते 5 पिड़ निकिरंदा आहिनि, जंहिंमें मंगणारनि जो पिड़, शेखनि जो पिड़, सैदनि जो पिड़ ऐं ॿिया 2 पिड़ शामिल आहिनि, जेकी पिड़ पंहिंजे मुक़ररु रस्तनि तां थींदा। सैयद सफ़र शाह बुखारी की दरगाह ते गॾु थींदा आहिनि, जितां मरकज़ी जुलूस निकिरी फाज़िल राऊ चौक ते मजलिस आज़ाद थींदी आहे, जंहिंखां पोइ वरी जुलूस पंहिंजे मुक़ररु रस्तनि खां थींदो वापसि सैयद सफ़र शाह बुखारी की दरगाह ते पहुचंदो आहे, जिते शाम ग़रीबा पढ़ी वेंदी आहे, जंहिंखां पोइ समूरा जुलूस नहर पज़ीर थींदा आहिनि। नसीराबाद शहर में करबला के शहीदनि की यादि में मुख़्तलिफ़ हंधनि ते सबीलूं लॻाई वयूं आहिनि, जिते शरबत जूं सबीलूं आहिनि, थधे पाणी जी सबीलूं आहिनि, खीर जूं सबीलूं आहिनि, जेके मोमिन हलाए रहिया आहिनि ऐं माण्हू करबला के शहीदनि के भेटा पेश कर रहे हैं। करबला के शहीदनि के भेटा पेश करण लाइ मातम ऐं आज़ादारी जो सिलसिलो जारी है, जेको सुभाणे 10 मुहर्रम ते जारी और सारी रहंदो। नसीराबाद में ही तकरीबूं 13 मुहर्रमुल हराम ताईं 30 ताईं वॾे जोश, जज़्बे ऐं मज़हबी अक़ीदे सां जारी और सारी रहंदियूं। जी।